ॿिए पासे अवांखे ॿुधाईंदा हलूं अहम ख़बर आहे त गंबड़ में रेवेन्यू मुलाज़िमनि जो वकीलनि पारां DC अहमद अली कुरैशी सां कयल मुबैना बद इख़लाक़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। रेवेन्यू मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो करे वकीलनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। वकीलनि बिना जवाज़ DC अहमद अली कुरैशी सां बदतमीज़ी कई आहे। वकील DC खां माफ़ी वठनि, ॿी सूरत में ऑफिस खे ताला हणी एहतजाज कयो वेंदो। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त गंबड़ में रेवेन्यू मुलाज़िमनि जो वकीलनि पारां DC अहमद अली कुरैशी सां कयल मुबैना बद इख़लाक़ी ख़िलाफ़ एहतजाज कयो पियो वञे। रेवेन्यू मुलाज़िमनि एहतजाजी मुज़ाहिरो करे वकीलनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। रेवेन्यू मुलाज़िमनि जो चवणु आहे त वकीलनि बिना जवाज़ DC अहमद अली कुरैशी सां बदतमीज़ी कई आहे। रेवेन्यू मुलाज़िमनि चेतावनी ॾींदे चयो आहे त वकील DC खां माफ़ी वठनि, ॿी सूरत में ऑफिसनि खे ताला हणी एहतजाज कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं किशोर कुमार खां। जी किशोर, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी किशोर, कहिड़ा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त DC खैरपुर अहमद अली कुरैशी ख़िलाफ़ जेको आहे वकीलनि पारां नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु करण ख़िलाफ़ अॼु रेवेन्यू डिपार्टमेंट पारां ऑफिसुनि जी तालाबंदी करे एहतजाज कयो वियो आहे। उन्हनि पारां जेको इहो मुतालबो कयो आहे त हिन मसइले जो फौरी नोटिस वठी इन्हनि जो जेको मसइले जो हल कढियो वञे, न त जेको आहे एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। जी ठीकु आहे, वरी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।